अस्सलाम वालेकुम संगत संगत माता दोस्त अतावला सिंधी अल्हम्दुलिल्लाह फ्रेश ब्रेश थी करे सुबह टाइम निकरी पियासीं ऑफिस तरफ ऑफिस जीअं पुगम त मिलियमि गार्ड सां कईसीं दुआ सलाम ऐं पुछियोमांसि बाबा नाश्तो वाश्तो कयो अथई चए बाबा अॼु असां अल्हम्दुलिल्लाह नाश्तो वाश्तो करे वेही रहिया आहियूं पोइ जे अंदरि गिरसि अंदरि जीअं आयुमि त मारूफ सां मिलियुसि मारूफ खां पुछियुमि बाबा नाश्तो कयो अथई चए बाबा मां बि नाश्तो करे वेही रहियो आहियां संगत दोस्तनि कई गदारी पोइ मां वयुमि नाश्तो वठणु नाश्तो जेसिताईं वठी मुड़ां तेसिताईं तव्हां ॿुधायो हीउ वीडियो कहिड़े शहर खां ॾिसो था संगत हीअ असांजो पहिरीं प्यारो दोस्त पठान हिन बि असांजे चैनल कयो सब्सक्राइब चई तमाम बेहतरीन व्लॉग ठाहियो था माशाअल्लाह संगत पठान खे चयमि यार बसि तव्हां दोस्तनि जे करे ठाहियूं था पोइ अचे पुगम पंहिंजे प्यारे दोस्त हलीमा वारे वटि हीअ आहे असांजी सिंधी ऐं चवंदा साईं जॾहिं बि व्लॉग ठाहे मूंखे करे छॾंदो करे हेॾे असांजो प्यारो दोस्त इम्तियाज़ अली कमु कंदो आहे इम्तियाज़ सां वञी मिलियासीं मुला निहारी वारे वटि ऐं इम्तियाज़ जो दोस्त आहे हिन सां गॾु कमु कंदो आहे पोइ वरी असां वियासीं सिधो पठान जे होटल ते जिथां वठिणो असांखे नाश्तो संगत हिन बि पठान खे करे छॾियोसीं व्लॉग में एड संगत इहो बि फॉलोअर वधी पियो पोइ वरी असां पुॻासीं ऑफिस जीअं ते पुॻासीं असांजो नोमान भाई आहे मुंशी हिन खां थोरी वरितीसीं ॼाण कम जे हिसाब सां नोमान भाई खां काफ़ी सारी मालूमात वरितीसीं प्लाटनि जे बारे में असां वटि आहिनि प्लाट 100 गज़ 120 गज़ 150 गज़ 250 गज़ जा प्लाट आहिनि संगत पोइ असां वरी निकिरी पियासीं हेठि असांखे हुयो कमु हिते वेंदा गोरा मदो हिते वेठो ई कोन हुयो पोइ बीठो साम्हूं मां चयो गेट ते छा थो करे चयो था गेट ते हलाईंदा वाईफाई मिले कयूं था टाइम पास हुते वेही थकी पियासीं संगत हुते गोराम सां कचहरी जीअं ॿाहिरि निकितासीं असांजो दोस्त मिली वियो सदाकत ऐं हुन खां पुछियोसीं छा थो करे अदा चए बाप कुणा थो वठां ख़ासि सलाह थी मां चयो साईं महिरबानी संगत तव्हांखे त ख़बर आहे असां कुझु टाइम पहिरियों न हुआसीं धोबीअ खे कपिड़ा चाचे सां कईसीं दुआ सलाम पोइ चाचे खे खयांसीं कपिड़ा खणी जी निकितासीं दोस्तनि वटि चांहि बि हुई तयारु पोइ दोस्तनि खे कयोसीं सलाम दुआ करे चांहि वांहि पीतीसीं ॾाढो मज़ो अची वियो पोइ वरी वियासीं सलीम भाई ॾे सलीम भाई सां कईसीं दुआ सलाम साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सलीम भाई सां मां मिलियुसि उन खां बाद असदुल्ला भाई मिलियुसि असदुल्ला भाई मिली करे कचहरी कईसीं संगत कचहरी कंदे कंदे असां वटि अची विया महिमान हिकिड़ो हाफ़िज़ फिदा हुसैन ॿियो आशिक़ अली ऐं हाफ़िज़ सां कईसीं कचहरी सुठो टाइम माशाअल्लाह उन खां बाद में हाफ़िज़ वारनि चयो बाबा असांखे आहे कमु असां हाणे हलूं था मां चयोमांनि बाबा रही पियो राति हिन बाबा असांखे आहे कमु संगत अलाए कहिड़ो कमु दोस्तनि खे पोइ वरी निकिरी पिया असां मोकिलायो असदुल्ला भाई मोकिलायो संगत दोस्तनि खां जीअं मोकिलायो हेठि लही आयुमि त अची वियो बश्क भाई तां कईसीं कचहरी बश्क भाई चयो बा चढ़ मजबा काॾे पोइ सिधो पुॻासीं होटल ते साईं बश्क भाई मां मिलूं चांहि न पियूं थी नथो सघे बश्क भाई तां कईसीं कचहरी बश्क भाई खे चयमि बश्क भाई माण्हू तंक़ीद कनि पिया ॾाढी वीडियो ठाहिण ते बश्क भाई जा मूंखे लफ़्ज़ ॾाढा वणिया चई बाबा तूं पंहिंजे कम खे छिके रख तंक़ीद करण वारा माण्हू हिकु ॾींहुं तोखे चवंदा साईं पोइ असां निकिरी पियासीं सिधो पंहिंजे ऑफिस जी तरफ़ हेॾे आयासीं त हे दोस्त बीठा होटल ते इन्हनि ते ओचितो छापो ई वठनि पिया बोतल बश्क भाई खां वरिती इजाज़त ओके अल्लाह हाफ़िज़।